बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। हिकिड़ो छोकिरो दीनी तालीम हासिल करण लाइ मस्जिद में उन दाख़िला वरिती। काफ़ी महिनत करण खां पोइ मुख़्तलिफ़ मदरसनि में उन तालीम हासिल कई। हिकु ॾींहुं उहो छोकिरो जेको हो त ustad थी वियो, तमामु बहितरीनु सुठो ustad थी वियो। जॾहिं उहो ustad थी वियो, उनखे उस्तादी जो लक़ब मिलियो त उन सोचियो त छो न भला पंहिंजे उस्ताद खे वञी सलाम बि करे अचां ऐं उनजा हथ बि चुमी अचां, छो जो उन जे करे ई अॼु मां ustad थी वियो आहियां। उहो आयो पंहिंजे उन उस्ताद वटि, उस्ताद सां निवड़ी अदब सां मिलियो। उस्ताद हिनखे न सुञातो त हीउ केरु आहे। साईं तव्हां मूंखे नथा सुञाणो? हुन चयो मूंखे तव्हां ॾिठल लॻो था पर ख़ासि यादि कोन्हे। छोकिरे ॿुधायो त साईं तव्हांखे यादि आहे त हिकिड़े ॾींहुं असांजे हम जमायत छोकिरनि जी हिकिड़ी घड़ी गुम थी वई ऐं तव्हां चयो त सभिनी जी तलाशी थींदी। उन ॾींहुं मूंखे ईअं लॻो त अॼु मां चोरी में पकड़बुसि ऐं बेइज़तो बि थींदुसि। पंहिंजी इज़त जो एॾो ख़्यालु हुयो ऐं वरी तव्हां दरवाज़ो बंदि करे तव्हां सभिनी खे हुकुम ॾिनो त पंहिंजूं अखियूं बंदि कयो ऐं तव्हां तलाशी वठंदा वठंदा जॾहिं मुंहिंजे खीसे मां घड़ी निकिती ऐं तव्हां वरी का मूंखां अॻिते लाइन बीठी, तव्हां उन्हनि खां बि तलाशी वरिती। उन ॾींहुं दुनिया जो हिकिड़ो वॾो मूंखे सबक़ु तव्हां ॾिनो। उस्ताद मूंखे चोर सम्झी बि मुंहिंजो परदो रखियो ऐं मुंहिंजी उन इज़त कई। उन ॾींहुं मूंखे ख़बर पई त इज़त कहिड़ी शइ आहे। उस्ताद चयो त बिल्कुलु मूंखे यादि आहे, इहो मामिलो मुंहिंजे मदरसे में थियो हुयो। वाक़ई घड़ी बि गुम थी वई पर मूंखे इहा ख़बर कोन्हे त उहो तुंहिंजी कमीस मां निकिती। हुन चयो छो साईं तव्हांखे यादि कोन्हे? चए पियो त जॾहिं मां दरवाज़ो बंदि करायो ऐं तव्हांखे चयुमि त अखियूं बंदि कयो त उन टाइम ते मां पंहिंजूं बि अखियूं बंदि करे अखियुनि ते पटी ॿधी पोइ तलाशी वरिती त जीअं जंहिं बि छोकिरे जे खीसे मां घड़ी निकिरे उन जूं अखियूं मूंखे ॾिसी शर्मसार न थियनि। दोस्तो, हिन सॼी कहाणी मां असांखे हिकिड़ो वॾो सबक़ु इहो थो मिले त इंसानु ग़लती कंदो आहे, उन ग़लतीअ ते जेको पछताव करे त उहो ई सुठो तालीम हासिल करे थो, सुठो रस्तो अख़्तियार करे थो। पर उन उस्तादनि खे बि सलाम आहे त पंहिंजे शागिर्द खे शर्मसार थियणु नथा ॾिसी सघनि। अहिड़नि उस्तादनि जा हथ बि चुमंदा कयो ऐं उन्हनि खां अञा बि इल्मु पिराईंदा कयो। जॾहिं बि तव्हां दुनिया में तरक़ी करे वञो, उस्ताद स्कूल जो हुजे, कंहिं मैकेनिक जो हुजे, कंहिं बि इदारे जो उस्ताद हुजे, कंहिं बि महकमे जो उस्ताद हुजे, उस्ताद पीउ बि उस्ताद आहे। अहिड़े तबियत जो मालिक हुजे त उनजी ज़रूरु इज़त कंदा कयो, उन मां पिराईंदा कयो, छो जो इहे ॿियनि जी इज़त खे ठेस न आहिनि पहुचाईंदा। अगरि मुंहिंजो हीउ पैगाम तव्हांखे पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। अल्लाह निगहबान।